हीअ ठो आस्तान आहे समाज निसाब जो हीअ ठो आस्तान आहे। सजी संगत के जय समादा। सतगुरुनि जा प्यारा समादा परिवार अहमदाबाद समादा परिवार समूरो हिंदुस्तान जेको भी समादा परिवार जी संगत अॼु उते हाज़िर थी आहे अहमदाबाद जी इन भागन भरी भूमि ते। अॼु पाण सभिनि जे लाइ हिकु तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। समादा आश्रम अहमदाबाद जो निर्माण कार्य जेको आहे उहो जल्द खां जल्द चंद ॾींहंनि में शुरू थियण वारो आहे ऐं सभ खां हिकु विशेष रूप में हिकु ख़ुशी भरी ॻाल्हि असांखे ॿुधाईंदे इहा महसूसु असां कयूं था, ॾाढी ख़ुशी महसूसु कयूं था त वाहिद हिंदुस्तान में समादा आश्रम अहमदाबाद आहे जिते समादा आश्रम शिकारपुर जी पवित्र भूमि आदि आस्थान जी पवित्र भूमि जी मिट्टी असां उन भूमि पूजन जे कार्य में असां उते विझूं था। उन सां गॾु गॾु जेके भी समादा आश्रम 7 आस्थान समादा आश्रम जा उते आहिनि, 7 ई आस्थाननि जी मिट्टी इन समादा आश्रम जी अहमदाबाद जी भूमि में भूमि पूजन ते हिते पए थी। सतगुरु बाबा हरभजन साहिब जिन जे चरणनि में, सतगुरु बाबा शिवजन साहिब जिन जे चरणनि में इहा ई प्रार्थना कंदासीं त समादा परिवार अहमदाबाद जा जेके भी प्रेमी प्यारा सदस्य आहिनि उहे शेवा में हमेशह अॻिते वधंदा रहनि ऐं जल्द खां जल्द इहो निर्माण कार्य समादा आश्रम अहमदाबाद जो जीअं समाप्त थिए ऐं हिकु नओं आश्रम उते खड़ो थिए त जल्द खां जल्द असां अची करे तव्हां सॼी संगत सां मिलूं, इन आस्थान जा असां दर्शन करे पंहिंजे पाण खे बि असां भाग्यशाली महसूसु कंदासीं। समादा आश्रम अहमदाबाद जे भूमि पूजन जूं सॼी संगत खे लख लख वाधायूं, लख लख वाधायूं, लख लख वाधायूं। जय समादा।